सूबेदार JUC हाजी मोहम्मद ताहिर खोड़ो जे ॻोठ मोहम्मद इब्राहिम चनो जे प्राइमरी स्कूल बग़ैर बिल्डिंग जे हलण लॻो। शागिर्दनि ऐं रहवासियुनि ॿुधायो त स्कूल गुज़िरियल 45 सालनि खां हलंदड़ आहे। हिन स्कूल में 150 शागिर्द पढ़नि था, जिन खे तालीम ॾियण लाइ सिर्फ़ 2 उस्ताद मुक़रर थियल आहिनि। पर अफ़सोस स्कूल खे इमारत न आहे। स्कूल टेंट में हलंदड़ आहे। हिन ॻोठ जे भरपासे में 5 ॻोठ ॿिया हाजी सादुल्ला बिरोही, रुस्तम शेख, वज़ीर ॼामणो पिणु आहे। स्कूल जी इमारत न हुजण ऐं फर्नीचर उस्तादनि जी खोट सबबि इलाइक़े जा सभई शागिर्द ॿियनि शहरनि ॾांहुं वञण ते मजबूर बणियल आहिनि। हितां जे ॻोठाणनि मोहम्मद शुटल चनो, हुसैन बख्श चनो, नज़र चनो, राहिब चनो, मुदीद चनो, पसंद चनो, अज़ीज़ुल्ला बिरोही, महनद बच्चल शेख, हया चनो, फैज़ मोहम्मद ऐं शागिर्दनि एहतिजाज कंदे चयो त जल्द स्कूल खे इमारत ॾिनी वञे ऐं तकलीफ़ुनि मां निजात ॾियारी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।